ओम शांति। बाबा चवंता ईश्वर सां गॾु जो ऐं लग्न जी अग्नि जो अनुभव करो। 1:75 जा महावाक्य आहिनि। अॼु बाप दादा चवनि था जो समीप हूंदा आहिनि न उहे ई समान ठहींदा आहिनि। समीप आत्मायूं ई समान ठहींदियूं आहिनि। जीअं साकार रूप में समीप आयो उहा ई लग्न लगाइण में भी बाप दादा जे तख्त निवासी आयो। साकार रूप में जो माण्हू मधुबन में रहंदा आहिनि त बाबा शिंदर जी साकार या बाप दादा मिलन करण वेंदा आहिनि या मधुबन वेंदा आहिनि त उन समय बाबा चईंदा आहिनि न हाणे त सभु मधुबन निवासी आयो। त जीअं साकार रूप में समीप आयो उहा ई लग्न लगाइण में भी बाप दादा जे तख्त निवासी आयो। जीअं तन सां समीप आयो उहा ई मन सां भी समीप हुजणो खपे। जे विदेश में रहण वारा तन सां परे हूंदे भी मन सां सदैव समीप हूंदा आहिनि बाप दादा जे। बाप दादा जी सदैव साथी ही आहिनि, अर्थात हर समय साथी ठही करे साथ जो अनुभव कंदा आहिनि। विदेश वारा मन उन्हनि जो मन मना भव मंत्र पको आहे त जंहिंजो मन मना भव मंत्र पको आहे उहो ई त ऊच पद पाईंदो आहे न। त उहो हर समय साथी ठाहे करे साथ जो अनुभव कंदा आहिनि। वैसे सदैव साक्षी थियण जो वो साथ निभाइण जो अनुभव कंदा आहे। जीअं बंधन में रहण वारी गोपिका आहियूं न, हर श्वास हर संकल्प बाबा बाबा जी धुन में ही खोइल हुए रहंदियूं आहिनि। जीअं ॿाहिरां वारनि खे मिलण जी तड़प रहंदी आहे उअं ई हर समय याद जी तड़प में रहंदा आहियो या साधारण स्मृति में रहंदा आहियो कि असां त बाबा वटि आहियूं ई सही, असां त आहियूं ई समीप, असां त आहियूं ई समर्पण। जो आत्मायूं समर्पण थी करे बाबा जो सेंटर खोलन या मधुबन में रहन या उते रहन तो वो सोचदा आहिनि कि असां त आहियूं ई बाबा जे समीप, आहियूं ई समर्पण। असांजो त हिकु बाबा ई आहे। सिर्फ़ हिन संकल्प सां ई त संतुष्ट न थी वेंदा आहियो न। सिर्फ़ असांखे तन मना भव थोड़ी करणो, मन मना भव करणो। तन मना भव बाबा जे समीप, बाबा जी घर मधुबन में रहणो ई न आहे, लेकिन असांजे मन में भी बाबा जी याद हुजे। मेन त मन आहे न। पंहिंजी लग्न में अग्नि जी महसूसता ईंदी आहे। जे लग्न जी अग्नि में स्वयं जे पास जे संस्कार ऐं स्वभाव ऐं अन्य आत्माउनि जे दुखदाई संस्कार व स्वभाव खे भस्म करे सघो। एतिरी लग्न जंहिंमें हूंदी आहे लग्न जी अग्नि जेका न सिर्फ़ स्वयं जी लेकिन उनमें एतिरी शक्ति धारण करे छॾे कि पूरे विश्व जी आत्माउनि जी, पूरी प्रकृति जे भी तमो प्रधानता खे खत्म करे सघे। ईअं ठहिया आहियो। लग्न में अग्नि जी महसूसता ईंदी आहे। जॾहिं असां बाबा जी लग्न में मग्न थी वेंदा आहियूं तो सिर्फ असांखे फ़ाइदो न थींदो। अगरि जेतिरी ज्यादा हूंदी है ना उतनी वो आग, वो याद जी अग्नि पूरे विश्व में फैलती है और पूरे विश्व के सुत प्रदान ठाहींदा आहिनि। सभिनि जा दुखमय संस्कार स्वभाव खे भस्म करे सघंदा आहिनि। सभी प्रकृति के भी सुतो प्रदान ठाहे सकते हैं। ज्ञान द्वारा अथवा स्नेह व संपर्क द्वारा संस्कार परिवर्तित कंदा आहियो, लेकिन हुनमें समय लगी वेंदो आहे। जंहिंजो योग सुठो हूंदो आहे न, भई ज्ञानी त ठीकु आहे, लेकिन योग भी सुठो हुजणो खपे। योगी, ज्ञानी ऐं योगी ॿई खपनि। छो जे ज्ञान सां न समय लॻंदो आहे। मिटल उहो संस्कार पोइ कॾहिं प्रत्यक्ष भी थी वेंदो आहे, लेकिन हाणे समय लग्न जी अग्नि में भस्म करण जो आहे। बाबा चवनि था हाणे जो समय लग्न जी अग्नि में भस्म करण जो समय आहे। जो वो संस्कार जो नामो निशान ही न रहे, वो संस्कार जो नामो निशान ही न रहे। हिन मुक्ति जी युक्ति कहिड़ी आहे, अर्थात हिन लग्न जी अग्नि खे पैदा करण जी युक्ति व तीली कहिड़ी आहे
ताकि समझे एतिरी लग्न लगी वञे, अहिड़ी अग्नि जले याद जी कि न सिर्फ़ असांजा बल्कि पूरी विश्व जी आत्माउनि जा प्रकृति भी सुठो प्रदान थी वञे। त हिन अग्नि जी प्रज्वलित करण वारी तीली कहिड़ी आहे? हिकु शब्द, दृढ़ संकल्प। पंहिंजे पुराणे स्वभाव संस्कार खे खत्म करण जे लाइ प्रतिज्ञा, दृढ़ संकल्प ॾाढो जरूरी आहे। दृढ़ संकल्प ॾाढो ई जरूरी आहे बाबा चवनि था, अर्थात मरी वञो, मिटी वञो, लेकिन करणो ई आहे, चाहे कुछ भी थी वञे। हाणे मूंखे हिन संकल्प ते ध्यानु न ई ॾियणो आहे, हाणे मूंखे हिन संकल्प ते ध्यानु न ई ॾियणो आहे। करणो त खपे, थियणो त खपे, करे वठंदासीं, थी वेंदो, अटेंशन त रहंदो आहे, महसूस भी कंदा आहियूं। ये सोचण हिकु प्रकार सां ये बुझी हुई तीली आहे। मतलब असां ये सोचदा आहियूं हा भई करणो त आहे, अटेंशन त रहंदो आहे, महसूस भी कंदा आहियूं, ये मतलब तीली बुझी हुई आहे। बार बार मेहनत भी कंदा आहियो, समय भी लगदो आहे, भई अञा तीली सिर्फ़ असां कढी आहे। ये जॾहिं सोचदा आहियूं न असां कि करणो त आहे, थियणो त आहे, इहो जीअं असां बुझी अञा तीली खे जलायो ई न आहे, हा भई तीली कढी आहे, भई हा भई हाणे जलाइणो आहे। बार बार मेहनत भी कंदा आहियो, समय भी लॻाईंदा आहियो, लेकिन अग्नि प्रज्वलित न थींदी आहे बाबा चवनि था। कारण इहो आहे कि संकल्प रूपी बीज ऐं दृढ़ता रूपी सार संपन्न हूंदो आहे, अर्थात खाली हूंदो आहे। तीली त कढी, लेकिन तीली में न उहा मथे जंहिंसां जलाईंदा आहियूं न उहो आहे ई न, खाली आहे। इन कारण जो फल जी इच्छा रखदा आहियूं न, वो भविष्य सोचदा आहियूं, उहा पूर्ण न थी पाईंदो आहे बाबा चवनि था। ऐं हलदे हलदे मेहनत ज्यादा, प्राप्ति कम दिखाए में ॾींदी आहे, त दिल शिकस्त व अलबेलोपन अची वेंदो आहे। पोइ पुरुषार्थ कंदा रहंदा आहियूं, पोइ न थींदो आहे न, पोइ ॿारनि खे अलबेलोपन अची वेंदो आहे। पोइ सोचदा आहिनि अरे असांखां त नथो थिए, असां त ॾाढो पुरुषार्थ कयो लेकिन नथो थिए। तॾहिं चईंदा आहियूं जी सम्झो तव्हां ॾाढी देरि खां तीली जलायो था लेकिन जले ई नथी, अलाए तीली में उहो जेकी मथां आहे उहो ठीकु आहे या तीली ग़लति आहे, गीली आहे, माचिस गीलो आहे, या कहिड़े बि कारण सां जल्दे में त थकी वेंदा आहिनि न। तूं चईं मूंखां त नथो जले, हाणे माचिस तव्हां जलायो। त ईअं ई बाबा असांखे चवनि था कि ॿार बि आहे न, अगरि दृढ़ संकल्प न हूंदो न, संकल्प रूपी बीज में दृढ़ता रूपी सार संपन्न हूंदो आहे, अर्थात पक्को न हूंदो आहे, ठीकु आहे करे वठंदासीं, जो थींदो, फल जी इच्छा रखदा आहिनि, भविष्य सोचदा आहिनि, लेकिन दृढ़ता न हूंदी आहे, त उहो खाली हूंदो आहे, पोइ अलबेलोपन अची वेंदो आहे। तॾहिं चईंदा आहिनि कि कंदा त आहियूं लेकिन मिलंदो न आहे, त छो करूं, असांजो पार्ट ई अहिड़ो आहे। ये दिल शिकस्त व अलबेलेपन ऐं फल न ॾियण वारा संकल्प आहिनि बाबा चवनि था। पोइ हिन करे कॾहिं बि अगरि असांखे परिवर्तन लाइणो आहे, कुझु बि करणो आहे न, त दृढ़ संकल्प करो। तव्हां अन्य आत्माउनि खे संगम युग जी विशेषता कहिड़ी ॿुधाईंदा आहियो? हाणे चईंदा आहियो कि संगम युग आहे, असंभव सां संभव थियण जो युग आहे। ये चईंदा आहिनि न भई ही संगम युग कल्याणकारी युग आहे, असंभव खे बि संभव करण वारो युग आहे। जो ॻाल्हि सॼी दुनिया असंभव सम्झदी आहे, उहो संभव करण जो युग ये संगम युग आहे। त स्वयं खे बि जो मुश्किल व असंभव महसूस थींदो आहे, उनखे हिकु सेकेंड में संभव करणो, इहो ई दृढ़ संकल्प आहे बाबा चवनि था। जी असां ॿियनि खे चईंदा आहियूं त असां बि इहे सम्झूं ऐं हिकु सेकेंड में बाबा चवनि था
हिकु सेकंड में संभव करण यही दृढ़ संकल्प की न संकल्प करो अरे ये का असंभव खे बि संभव करण वारो समय हले थो त जरूर थींदो। दृढ़ संकल्प करो। सहज के अथवा संभव के प्रैक्टिकल में लाइण कोई वॾी ॻाल्हि न आहे, लेकिन असंभव खे संभव करण ऐं दृढ़ संकल्प सां करण इहे ई पास विद ऑनर्स जी निशानी। यही पास विद ऑनर्स जी निशानी आहे। हाणे ये नवीनता करे करे ॾेखारियो। छा करे करे ॾेखारियो आहे? असंभव ॻाल्हि खे बि संभव लाइणो आहे। त इहे तॾहिं हिन नवीनता ते मार्क्स ॾींदासीं बाबा। हाणे चेक कजो कोई अहिड़ी ॻाल्हि आहे जो असांखे असंभव लॻंदी आहे ऐं हुनखे इहे संकल्प करे दृढ़ संकल्प इहो संभव जरूर थींदो। बाबा जी मर्यादा अनुसार संकल्प करो ऐं पोइ कर्म बि करो। अगर सफल संभव थियो त ये पास विद ऑनर्स जी निशानी है। हाणे ये नवीनता करे करे ॾेखारियो। तॾहिं हिन नवीनता ते बाबा मार्क्स ॾींदा। जीअं स्टूडेंट वर्ष जे टोटल रिजल्ट ॾिसंदा आहिनि कि हर सब्जेक्ट में केतिरो परसेंटेज रहियो, वैसे ही पंहिंजो रिजल्ट ॾिसणो आहे कि कंहिं ॻाल्हि में चढ़ती कला थी आहे, के पुरुषार्थ के आधार सां चढ़ती कला आहे, वो के सब्जेक्ट में कमी रहती हुई आहे, वो पूरो हिसाब कढो बाबा जो। मुबारक जी बाप दादा सुदैव ॾींदा आहिनि, छो जी सृष्टि जो वॾो ॾींहुं त इहो ई आहे न जॾहिं बाप दादा ऐं ॿारनि जो मिलन थींदो आहे। प्रकृति दासी थी वेंदी आहे, परंतु दासी जा कॾहिं दास न ठहिजे। दास थियण जी निशानी आहे उदासी। दास थियण जी निशानी आहे उदासी। कंहिं न कंहिं संस्कार व स्वभाव जे दास थींदा आहियो तॾहिं उदास थींदा आहियो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।